चूअर जमाली पाकिस्तान नेवी भर्ती हैदराबाद जे कमांडिंग ऑफिसर कमांडर आसिफ रज़ा ऐं लेफ्टिनेंट इमरान ख़ालिद रिंद जी निगरानी में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सजावल में पाकिस्तान नेवीअ में सेलर्स ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शोबनि में नौजवान जी भर्ती जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें नौजवान उम्मीदवारनि वॾे अंक में शिरकत कई। पाक नेवी भर्ती मर्कज़ हैदराबाद जे मोबाइल टीम पारां दस्तावेज़नि जी तस्दीक खां पोइ मयार ते पूरो लहंदड़ ख़्वाहिशमंद नौजवाननि खां ज़हनी मेडिकल चेकअप ऐं तहरीरी इम्तिहान वरिता विया। इन मौक़े ते पाकिस्तान नेवी लेफ्टिनेंट इमरान ख़ालिद रिंद चयो त कामयाब नौजवान सां 1 महीने अंदरि राब्तो करे खेनि मुख़्तलिफ़ उहिदनि ते भर्ती कयो वेंदो। हूंअ त पाकिस्तान नेवी में भर्ती जो अमल जारी आहे, जेको न रुॻो नौजवान लाइ पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ बनाइण पर पंहिंजे ख़ानदान लाइ खे मुआशी तौर ते ऐं समाजी तौर ते बि तरक़ी ॾियण लाइ पिणु हिकु बहितरीनु मौक़ो आहे। हुन चयो त नौजवान खे न रुॻो ख़ुदि रोज़गार बणिजण लाइ पर मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत ऐं मुल्क जो नालो रोशन करण में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ पाकिस्तान नेवी में शामिलु थियणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।